त मुख़्तलिफ़ कम परस्तन तंज़ीम जे कारकुननि घघर फाटक वटि क़ौमी शाहराह ते धरणो हणी नारेबाज़ी कई। नादिर मंसी ऐं अली नवाज़ मस्तोईअ जी अॻवाणी में हयल धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई ऐं ॿिन्ही पासनि खां सवें गाॾियूं बीह वयूं। ख़ैरपुर में जस्कम समेत मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे कारकुननि ऐं शहरियुनि अमजद महेसर, अकबर, सादिक सुमरे ऐं परवेज़ अंसारीअ जी अॻवाणी में सोक सेंटर वेझो धरणो हणी ट्रैफ़िक मुअतल करे छॾी। सखर में जस्कम जे सर ते क़ौमपरस्त कारकुननि गुलाम मुस्तफ़ा फुलपोटे ऐं ॿियनि जी अॻवाणी में मुज़ाहिरो कयो, जॾहिं त शहर जे कुझु इलाइक़नि में कारोबारी मर्कज़ एहतिजाज तौर बंदि रहिया। नवाबशाह में सरफराज़ मेमण, अली रज़ा ख़ासकेली, हाशिम लगारी, गुल ॾाहिरी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में रैली कढी वई। हालानी में जस्कम जे सर ते क़ौमपरस्त कारकुननि अलाह वधाए सियाल, फतह सहते ऐं ज़ुल्फ़कार जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। ख़ैरपुर नातन शाह में जस्कम, एसटीपी ऐं ॿियनि तंज़ीमुनि जे सॾ ते अली हसन ऐं फ़कीर अली हसन जावरीअ जी अॻवाणी में कम्युनिटी सेंटर खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। मेहर में क़ौमपरस्त कारकुननि एजाज़ चांडिये, आबिद जगत्याल ऐं ॿियनि जी अॻवाणी में ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी सिनेमा चौक खां जुलूस कढी घंटा घर वटि धरणो हयो। कंडियारे में जस्कम कारकुननि कारी अब्दुल हकीम कांगरे, हारून कल्होड़े ऐं ॿियनि जी अॻवाणी में मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। कश्मीर में सिंध नेशनल पार्टीअ जे कारकुननि पार्टीअ जे मरकज़ी वाइस चेयरमैन शाद खोसे ऐं ॿियनि जी अॻवाणी में मुज़ाहिरो कयो। अॻवाणी जो चवणो त सिंध जे विरहाङे जी मुहिम बंदि करे हिंदू बिरादरीअ खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। एहतिजाजी मुज़ाहिरनि खे ख़िताब कंदे क़ौमपरस्त अॻवाननि चयो त सिंध हज़ारे सालनि खां ख़ुदि मुख़्तियार परगि॒णो रहियो आहे, जंहिं जा मालिक फ़क़ति सिंधी आहिनि। हुननि चयो त कराची में शेरपसंदनि पारां धार सूबे जी जाकिंग सिंधी माण्हुनि जे फटनि ते लूण बुरकण बराबरि आहे, जॾहिं त हिकु ख़ानगी टीवी चैनल सिंध जे विरहाङे जी मुहिम हलाए सिंध जे मुस्तक़िल रहवासियुनि विच में नफ़रतूं पखेड़े रहियो आहे। क़ौमपरस्त अॻवाननि जो चवणु हो त सिंध जे वहदत ख़िलाफ़ का बि साज़िश बर्दाश्त न कई वेंदी। अहिड़े अमल में मुलविस समूरियुनि धुरियुनि जो घेराव कयो वेंदो।